हमरा आयो है वण पे वठे हिकड़ो कुहाड़ो लगो बियो लगो टियो लगो चौथो लगो कलाक ॾेढ खां बाद इहो बीठल वण तव्हां ज़मीन ते ॾिसंदा माण्हू ईंदो आहे नंढो हूंदो आहे न खाई सघंदो आहे न पी सघंदो आहे न हली सघंदो आहे न कंहिंखे सुञाणे सघंदो आहे वॾो थींदो आहे ॾंद ईंदा आहिनि खाईंदो आहे पींदो आहे जवान थींदो आहे पोड़ो थींदो आहे हाणे उतां खां पुछां थो माण्हू चवंदा आहिनि साईं मौत जी का ख़बर कोन्हे छो ख़बर कान्हे अब कणक जॾहिं पचंदी है फस जॾहिं पचंदो है तो साए रंग मंझा रंग हेठो थींदो है या कोन थींदो है ॻाल्हाए जोर सां कणक पहिरीं साई हूंदी है जॾहिं पचण वेंदी है त रंग ॿियो जॾहिं तुंहिंजे ॾाढ़ी में अच्छा अची विया सम्झो त के मिसकालू आहिनि हाणे भल पोइ कहिड़ी बि मेहंदी हणी जी माण्हू पोइ असां खां पुछंदा आहिनि मौलवी साहब कारी मेहंदी जाइज़ है कारी मेहंदी वरी कारी मौलवी साहब कारी मेहंदी जाइज़ है मुंहिंजा दोस्त केतिरी बि तूं मेहंदियूं लॻाई ॻाढ़ी लॻाई कारी लॻाई नेठ ऐलान थींदा नेठ तोखे गुस्ल वारे फटे ते तुंहिंजे माइट लेटाईंदा नेठ तुंहिंजा ऐलान थींदा नेठ तुंहिंजो जनाज़ो पढ़बो नेठ तुंहिंजे बच्चा तुंहिंजे माइट तुंहिंजे घर जा भाती तुंहिंजे लाइ खॾ खोटींदा मुंहिंजा दोस्तो मौत इंसान लाराए छो इन करे उहो इंसान लाराईंदो जिंहिंजी तयारी थियल न हुजे तयारी जेकॾहिं थियल हूंदी आहे त इहो नेकोकार निमाज़ी रोज़ेदार इंतज़ार में हूंदो आहे ईअं इंतज़ार में हूंदो जीअं मेज़बान खे महिमान जो इंतज़ार तव्हां खां पुछां थो तव्हां जॾहिं कंहिंजी कंदा आहियो दावत मुंहिंजी दावत खाइजे हाज़िर अब इंशाअल्लाह तोड़ जुमे जॾहिं ईंदसि तो हुनजे लाइ तयारी शुरू कई जुमे जॾहिं आयो बैठक तो साफ़ कराई गली तो साफ़ कराई तो हुनजे लाइ मच्छी बि वठी आए तो हुनजे लाइ मुर्गी बि वठी आए तो हुनजे लाइ बाकरो बि वठी आए तो हुनजे लाइ फ्रूट बि वठी आए मानी तैयार है बैठक साफ़ है हाणे तोखे इंतज़ार है त मेहमान अचे केॾी महिल तो मेहमान अचे फोनू कंदे मैसेज कंदे जल्दी अचो साईं अवांजो इंतज़ार है मानी तैयार है मानी लगी पई है अवांजो इंतज़ार है पर जेकर हिकड़े मेहमान जी तू मेहमानी करी तोखां ॻाल्हि विसरी वञे अचण खां अध कलाक अॻु में तोखे ॻाल्हि यादि अचे वारो मेहमान अचणो मूं त तयारी का शइ कोन कई है हाणे तू दिल जो दिल में परेशान भी थींदे सोचींदे खुदा करे यो मेहमान ना अचे तयारी थियल काने भाॼी वरतल काने लॉकडाउन जे करे दुकान बंद आहिनि मार्केट बंद है जेकॾहिं यो मेहमान आयो मच्छी किथां वठंदसि मुर्गी किथां वठंदसि बकरे जो गोश्त किथां मिलंदो हाणे तू चवंदो खुदा करे यो मेहमान अॼु न अचनि के ॻाल्हि विसरी वञे जीअं मूंखे विसरी वई अल्लाह करे अचे तो देर सां अचे इन जे करे कुरान तो फरमाए हिकड़ा गुनाहगार जॾहिं उन्हनि जे साम्हूं मौत जा फ़रिश्ता ईंदा आहिनि तॾहिं छा चवंदा आहिनि फरमाई वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यअतिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब
फअस्सद्दक़ वअकुम मिनस्सालिहीन वलन युअख्खिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। अल्लाह तो फरमाऊं जाबानो मो अल्लाह रब्बुल इज्जत तवा के जेका जिंदगी दिनी है तवा के मो अल्लाह जेका हयाती दिनी है तवा इन जिंदगी जो कदर करो तवा इन हयाती जो कदर करो मताउन गुनाहगार वांगुरु तवा जी जिंदगी गुनाहन में गुजरे तवा जो रातू भी गुनाहन में तवा जाडी भी गुनाहन में तवा जी पूरी जिंदगी गुनाहन में गुजरे पोनो गुनाहगार वांगुरु तवा जी ज़बान ते रड़ियूं दियो जे गुनाहगार पूरी जिंदगी गुनाह ना फरमानियो कयूं पछाड़ी में उन गुनाहगार वर जदे मो अल्लाह जा फरिश्ता आइंदा रूह कब्ज करण वाला ओडी माल चौंदो रब्बी लौला अखरतनी इला अजलिन करीब। ओ मुझा अल्लाह मुझी जिंदगी तो गुनाह नहीं ना फरमानी में गुजरी है मुझी जिंदगी में काई ने की ना है जो मरण का बाद तुझे सामू पेश करया जिंज कर आऊं जन्म जी पाए खां बची सगा। ओ मुझा अल्लाह मुझा फरिश्ता दे सामू अची व्याइन लौला अखरतनी इला अजलिल करीब। ओ मुझा अल्लाह मुझी मर्जी यही है थोड़ी देर जरा मुका मौत वारो फैसलो हटा फअस्सद्दक़ वअकुम मिनस्सालिहीन इने दे करे तुखा मोहलत घुरा पियो मुझो को दुनियावी जिंदगी में माल गड कयो यो माल तुझे रिश्ते में खर्च करया गरीब और मिस्कीन जे मथा लुटाए छड्या ऐ दुनियावी जिंदगी में मुझे के गुनाह कया उनन गुनाहन का सच्ची तौबा करया अल्लाह वटा जवाब मिल दो न वलन युअख्खिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। हाण तो जिला काई मोहलत ना है हाण तो जिला कोई काई माफी ना है आज कदे मौत खाग में तू सच्ची तौबा करिया औ अल्लाह तुझा हड़ई गुनाह माफ करे छड़िया तू जो सब ना फरमानियो माफ करे छड़िया इने जे करे अल्लाह सही बार बार कुरान मजीद अंदर इहो ऐलान कयो फरमाए नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। दिल जे मोहब्बत सां तो सुभान अल्लाह गजी ॻाल्हायो। अब मुझी घड़ी ते नजर आए तवा जेका मुखा तारीख वरती हुई ना वह तारीख केड़ी तारीख तवा वरती जलसे ला पहली तारीख रजब साहब ॻाल्हायो पहली तारीख हां उहा तारीख खत्म थियण में बाकी है 20 मिनट घड़ी में नजर करो 20 मिनट मुझी तारीख पहली है खुद जलसे जो मेजबान पान पे तो पहली तारीख वरतल है 20 मिनट का बाद तारीख शुरू थी 2 अगस्त इन करे 20 मिनट सिर्फ मुझे बयान जाए हाने इन खुशी में भला चो सुभान अल्लाह खुश है ता खुश है हां अल्लाह अकबर। मुझा दोस्तों रब वडो रहीम अथो वडो करीम अथो मुझा दोस्तों वो रब जंहिंजो गुनाहगारन सां नाफरमानन सां बदकिरदारन सां खताकारन सां एडी मोहब्बत एडो प्यार माओ के जेका मोहब्बत बच्चे सां है इन मोहब्बत का 70 हिस्सा वधिक रब के पंजन गुनाहगारन सां है। चो सुभान अल्लाह। बार बार कुरान में रब चयो कहते फरमाई इन्नल्लाह गफूरुर रहीम आऊं अल्लाह गफूर भी आया रहीम भी आया
कहते फरमाए इन्नल्लाह बिन्नासि लरऊफुर रहीम। किथे ऐलान कही फरमाए कुल जा इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाहा यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। गुनाहगार गुनाह तो करे, नाफरमान नाफरमानी तो करे, वो कुरान में ऐलान तो करे गुनाहगार केड़ा गुनाहगार छो न हो जना, नाफरमान केड़ी नाफरमानी छो न करे। अल्लाह तो फरमाए पूब मोहल्ला जा बाना है ना, फरमाए मुजन इनल गुनाहगार बानन के चो जिन गुनाहगारन जो रातियों भी मोहल्ला जी नाफरमानी में गुजरी हुए ना, जिन जादी भी मोहल्ला जी नाफरमानी में गुजरी आए ना। अल्लाह पांचे सोने मुस्तफा के दो चवे अल्लाह अच्छा चवा फरमाइनन गुनाहगारन नाफरमानन के चो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। मौला जी रहमत का ना उम्मीद करे भी नथी जो जे करे तवाजा गुनाह वडाई घणाई तवाजन गुनाह उनका कई सा मौला जी रहमत वडी आए। रब चए वो दुआऊं मञू या न मञू ये तुझी मुंहिंजी सोच है त रब माफ़ कोन कंदो हिन गुनाहगार खे। रब तुझे बाना अच तुझे अचण में त देर पर मो रब जी माफ़ी में काई देर कोन। अफसोस जी गाल अंदर एतरो खराब थी चुको है, एतरो खराब थी चुको है, एतरो किन्नू थी चुको है मुसलमानन जो पान नेक तो कोन आहियूं, पान तो नेकियूं कोन था करियूं, पर बे जे नेकी में रिकावट पान बण पाई। शल को निमाजी निमाजी थी है, गुनाहगार न थी है। जेकॾहिं को बेनिमाजी निमाजी थियो सुञाणा तो इनके हाणे टोपी पाणी शुरू कजे तो हाणे निमाज पढ़ण शुरू कजे। सुञाणा तो मुखा पुछ मुझे पाड़े जो है मुझे गोठ जो है आओ तो सुञाणा। वो वरी छा चवंदा जेकॾहिं को चिल्लो 4 महीना हणी थो अचे, को मथे ते टोपी पाणी शुरू थो करे, को निमाज पढ़ण जी पाबंदी थो करे, मुसलमान जा तबसरा तबसरा केड़ा बिल्ली 100 कुआ खाई हज ते पई वने। थोरो ॻाल्हायो जोर सां। बिल्ली 100 कुआ खाई आऊं तो सुञाणा मुखां पुछ न इन करतूत केड़ा इन लक्षण केड़ा हा तोखे जज के कयो है जो ये मिसाल पड़ी। बिल्ली 100 कुआ जे करे खादा त रब जा खादा यो मसलो खुदा ऐं बिल्ली जे विच में है, खुदा ऐं बिल्ली जे विच में है। तुझो जो जुमलो बुधाए पियो त रब इनके माफ़ कोन कंदो, रब तो चवे बाना अच तोखे माफ़ करया। थोरो गला तो सही बाना अच तो तोखे माफ़ करया। कुरान मुझे सामू है कायनात जे प्यारे नबी नबी ने सरदार नबी हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनत उन मानू जी गाल कई, उन कातिल जी गाल कई जे 100 खून कया। थोरो ॻाल्हायो जोर सां। 100 खून कया यो कातिल भी जॾहिं रब जे दर आयो, रब इन 100 माण्हू जे कातिल खे भी बख्श जन्नत में जायूं ॾेई छॾियूं। फरमाई ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।
फरमाई बाना मु अल्लाह जे दरवेजे ते आ अल्लाह तुझा सब गुनाह माफ करे छड़ींदो सा। फरमायो अल्लाह गफूर भी आया, अल्लाह रहीम भी आया। बी जगह ते मुंडे अल्लाह कुरान में फरमायो, फरमाई नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। ओ मुंजा महबूब नबी मुंजन गुनाहगारन के यो मु अल्लाह जो पैगाम पहुंचा, अनल गफूरुर रहीम। औ अल्लाह गफूर भी आया तो अल्लाह रहीम भी आया। अल्लाह गफूर बा, अल्लाह रहीम बा। बानू करे करे माफ कंदो है, पर तबियत खराब करे पो माफ कंदो। हल तुके माफ कयो, हल मो तुके माफ कयो। माफी भी दे पियो, पर अंदाज भी कावड़ वारे में पियो दे, खारे अंदाज में मूड खराब करे। इनके माफी तो चई सको था, पर रहम न था चई सको। रब तो जे बाना आऊं जडे तोखे माफ कंदस न, तोखे माफ तो करे छड़ींदो सा, पर माफी सां गडो गडो अल्लाह रहम भी करे छड़ींदस। चो सुभान अल्लाह। मुंजा दोस्तों, कुरान मजीद जी हेतरी आयतूं आहिनि। रब तुझे गफूर आऊं आहियां, रहीम आऊं आहियां। माफ करण वारो केर है? केर है? अल्लाह है। पोइ अवी नालनि में गिद्दी छो कंदा आहियो? नालनि में अवी गिद्दी छो कंदा आहियो? की माफ करे रब। तू मरे जेडे पुटड़ी पोटे जी नालो, पोटे जो नालो तो रखी हुसैन बख्श। केर? हुसैन बख्श, कलंदर बख्श, साईं बख्श। ॻाल्हि ॾुखी पे लॻे न मूंखे, मूंखे सम्झायो ये नाला ही रखो छो था। हुसैन बख्श, कलंदर बख्श, साईं बख्श, पीर बख्श। थोरो ॻाल्हायो थोरो सा। पीर बख्श तो पंहिंजे पुट ते पोटे ते जे पीर जो नालो रखियो है, इन पुट कदे हिन पीर सां मुलाकात कई? थोरो ॻाल्हायो थोरो सा। कदे मिलियो? बाबा हूं आयो आहियां तव्हां वटि, तव्हां मूंखे चई सघो था साईं ॻाल्हि ॿुधो, असांजे तॾे ते तव्हां आया पहिरीं चकर का ग़लती थी हुजे असांखे माफ़ कजो, का कमी बेशी असां खां थी हुजे त माफ़ कजो। आऊं तव्हांखे चई सघां थो, ॻाल्हि ॿुधाऊं तव्हां वटि पहिरीं चकर आयसि, मूंखां का ग़लती थी हुजे, बयान में तिखो मूं ॻाल्हायो, ग़लति ॻाल्हि कई, माफ़ कजो। पंहिंजी हिक ॿिए सां माफ़ी ठहे थी। थोरो ॻाल्हायो थोरो सां। हिक ॿिए सां माफ़ी ठहे थी। हाणे तो पंहिंजे पुट ते पोटे ते जे पीर जो नालो रखियो, तोखे कसम आहे कुरान जो, तोवारे इन पुट तोवारे इन पोटे उन पीर सां कॾहिं मुलाकात कई? जो हिन कयो हुजे तोवारे पीर खे नाराज़, वो पीर करे इनखे माफ़ न सही हो। 400 साल अॻु जो ॿुधाईंदा आहिनि, मूं नालो मिड़ी रखी छॾियो, मिड़ी रखी। पीर बख्श। मुंहिंजा दोस्तो, जे कदे आजिज़ अब्दुल्ला, असांजो दोस्त नसीर, जे कदे मुखे कन नाराज़, मुखे कन नाराज़, हाणे ये ॿई माफ़ी वठन अवां खां। थोरो ॻाल्हायो था। माफ़ी वठन अवां खां, नाराज़ कयो अथनि मूंखे, माफ़ी वठन अवां खां। इहा अकली आहे बेअकली आहे? असां खां छो था माफ़ी वठो? साईं खां मां नाराज़ कयो त साईं खां माफ़ी वठो न। आऊं जे कॾहिं आजिज़ अब्दुल्ला खे नाराज़ करे माफ़ी अवां खां वठो, यार माफ़ कजो यार। अरे साईं वाह, साईं हिन बुज़ुर्ग खां माफ़ी वठ जेके तो नाराज़ कयो है। नाराज़ तो खुदा के कयो है, बख्शे पीर। लगे पियो कावड़ जी आयो, मुंहिंजो टाइम पूरो थी वियो है। हाँ थोरो ॻाल्हायो थोरो सा। बाबा तव्हां कयो आहे नाराज़ रब खे, पीर कीअं बख्शंदो? मूंखे सम्झायो त सही। रब जा कया थो त माफ़ी भी रब खां वठो, माफ़ करण वारो भी रब
है थोरो गलादुर सा पो ये नाला सयन गलत जगह तंग रखंदा है पीर बख्श थोरो गलादुर सा कलंदर बख्श पीर बख्श जो अल्लाह बख्श खुदा बख्श ये नाला सही है बाकी ॿिया नाला फुज़ूल आहिनि इन करे नाला सोचे समझी रखो आलिमनि खां पुछी रखो पंहिंजनि बच्चनि जा नाला नबियनि ते रखो सहाबा ते रखो वरी नालो रखंदा कांडेरो निम चिबड़ जी छाजी नज़र कान लॻंदीसि बीमारी कान लॻंदीसि मुंहिंजा दोस्त न नाला सोना रखो भला रखो इज्जत भरिया नाला रखो उहे नाला रखो जिन नालनि में बरकतूं आहिनि नबियनि जा नाला रखो जिन नबियनि जा तज़किर अल्लाह कुरान में कया फरमाई वतिलका हुज्जतुना आतैनागा इब्राहीम अला कौमिही नरफउ दरजातिम मन नशा इन्ना रब्बका हकीमुन अलीम ववहबना लहू इसहाक व याकूब कुल्लन हदैना व नूहन हदैना मिन क़ब्लु व मिन ज़ुर्रिय्यति दाऊद व सुलैमान व अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन व ज़करिया व यहया व ईसा व इल्यास कुल्लुम मिन सालिहीन व इस्माईल व यसअ व यूनुस व लूता व कुल्लन फद्दलना अलल आलमीन व मिन आबाइहिम व ذرياتهم وإخوانهم واجتبيناهم وهديناهم إلى صراط مستقيم भरी सोने मोहम्मद जा नाला कुरान में ना फरमाया अय्युल मुज़म्मिल या अय्युल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अविल कुस्मिल कलीला या अय्युल मुद्दस्सिर कुम फआदिर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतय्यर फरमाया यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम वरी अल्लाह सही सोने मोहम्मद जो असली नालो कुरान में खयो जाती नालो कुरान में बयान कई फरमाई मा कान मुहम्मदुन अबा आदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम के चढ़वारी वरी चो अलकाब कैसे कैसे किए खुदा ने अता अलकाब कैसे कैसे किए खुदा ने अता मेरे हजरत पाक को कहीं कुरान में मुजतबा का वज़ुहा कहा कहीं कुरान में यासीन कहा कहीं वशम्स कहा इन्हें करके चमन वारे वरी जब भी तज़किरा छेड़ा उसने सरकार का वज़ुहा पढ़ लिया वल कमर के दिया जब भी तज़किरा छेड़ा उसने सरकार का वज़ुहा पढ़ लिया वल कमर कह दिया आयतों की तिलावत भी होती रही नात भी बन गई बात भी बन गई तो सुभान अल्लाह दिल से मोहब्बत से सुभान अल्लाह अल्लाह अकबर मुझा दोस्तों अचो हिन भलारी मजलिस में रब सां इहो वचन करियूं त अॼु खां बाद पंहिंजे पाण खे हर वॾे नंढे गुनाह खां बचे नेकिन जो मज़ो तो वठी ॾिसो पुछ उन निमाज़ी खां जिनी सॼी ज़िंदगी निमाज़ में गुज़री है कदो बीमार थी छो न वञे डॉक्टर झलींदा आहिनि निमाज़ न पढ़ डॉक्टर झलींदा आहिनि वुज़ू न कर
ही उन टाइम ते चवंदो पियो आहे छॾियो त आउं नमाज़ पढ़ा, छॾियो त आउं नमाज़ पढ़ा। बाबा तोखे डॉक्टर झलियो है, पानी इस्तेमाल न कर, खट ता उठ न। ही चवे थो बाबा न मूंखे मौत क़बूल है पर नमाज मूंखां गुस्से इहा शइ मूंखे क़बूल न आहे। दुआ घुरो त अल्लाह अहिड़ो नमाज़ी बणाए। आमीन जो, आमीन जो, अल्लाह अहिड़ो नमाज़ी बणाए। इन जे करे हिते पाण जेके बि वेठा आहियूं न, सभिनी जे खीशनि में पैसा ज़रूर हूंदा। कंहिंजे खीसे में 1000 रुपया, कंहिंजे खीसे में 800, कंहिंजे खीसे में 400, कंहिंजे खीसे में 500, कंहिंजे खीसे में 300, 200, 100, 500। छो साईं खीसनि में पैसनि जो हुजणु ज़रूरी आहे। किथे तेल खुटे, को यार को दोस्त मिले, चांहि पियारणी पवे, बोतल पियारणी पवे, खीसे में पैसनि जो हुजणु ज़रूरी है। मुंहिंजा दोस्तो जिए खीसे में पैसनि जो हुजणु ज़रूरी आहे, अचानक महिमान अची सघे थो, लॻी सघे थो। मुंहिंजा दोस्तो जिंदगी में कुझु नेकिन जो हुजणु ज़रूरी आहे, अचानक मौत मिली सघे थो, मौत मिली सघे थो किथे गसे पंधे। तव्हां रोज़ानी ऐलान ॿुधंदा आहियो, कंहिंजा जनाज़ा, कंहिंजी ताज़ियत, किथे दुआ। छा थियो सी चङो भलो ख़बर कान पई, छा थियो सी चङो भलो ख़बर कान पई। इन वञण वारे खे ख़बर त आऊं ईअं मरंदसि, 3 ॾींहं में मुंहिंजो लाशो अस्पताल मां घर वेंदो, चौथे ॾींहुं जनाज़ो पढ़बो, चौथे ॾींहुं मुंहिंजी क़बर खोटबी, चौथे ॾींहुं इमाम हूंदो, मुंहिंजो जनाज़ो अॻियां हूंदो, मुक़्तदी हूंदा, कंध पंहिंजो भत थींदो। इनखे ख़बर हुई न। मुंहिंजा दोस्त रोज़ानी साईं तव्हां ऐलान ॿुधंदा आहियूं, इहो ऐलान कॾहिं न कॾहिं तुंहिंजो मुंहिंजो बि थींदो। इन जे करे इन क़बर में जेकॾहिं तोखे मूंखे लहणो आहे त कुझु सामान पाण सां गॾु खणी हल। उहो सामान जंहिंजे लाइ तोखे मूंखे रब चयो त माना इहा शइ तोखे क़बर में कम में ईंदी। तुंहिंजूं मेहूं हिते, तुंहिंजूं बकरियूं हिते, तुंहिंजो बैंक बैलेंस हिते, तुंहिंजी दौलत हिते, तुंहिंजूं बकरियूं हिते, तुंहिंजी बनी हिते, तुंहिंजा पैसा हिते, तुंहिंजो माल हिते। तव्हां रुगो कफन वारे खां पुछो जेको कफन सिबे थो त कफन में घणा खीसा तूं रखंदो आहीं? थोरो ॻाल्हायो जोर सां। भला ठीकु आहे, ग़रीबनि जे कफन में खीसा कोन हूंदा आहिनि, पर अमीरनि जे कफन में घणा खीसा हूंदा आहिनि? ॻाल्हायो जोर सां। भला हिकिड़ो खीसो, अधु खीसो, ज़रो न। भला हथ में पैसा ॾेई रवानो कंदा आहियो हुनखे, वो 10 रुपया वारी घड़ी भी कोन छॾींदा। इन करे अचो सच्ची तौबा करियो। तौबा नालो हिंजो कोने, तौबा नालो हिंजो कोने। तौबा नालो अंदर जो है त अंदर पांजे पाण के फेरे छॾियूं अंदर अल्लाह जे साम्हूं पांजे पाण के किरायूं। तौबा नालो कंहिंजो है मुंहिंजा दोस्त, बेनिमाज़ी जी तौबा निमाज़ तो ॿुधी छॾियो। बेनिमाज़ी तौबा या कोने जो वेठो है होटल ते, वेठो है पंहिंजी उताक में, वेठो है यारनि दोस्तों सां गॾु, बांग ॿुधई ही कई, अहिड़ी तौबा ॾिसंदा हूंदा। ऐं जेकॾहिं चवां महिरबानी करे मूंसां गॾु नाथा न हुनखे 10 रुपया ॾिजो नात जे टाइम ते, तव्हां जेकॾहिं हीअं करियो छा मतिलबु त 20 रुपया ॾींदा न? तौबा आहे मुंहिंजी। ऐं तव्हांखे चओ महिरबानी करे मुंहिंजी मस्जिद, मुंहिंजो मदरसो चंदो ॾियो, तव्हां मां जेकॾहिं केरु हीअं करे छा मतिलबु? 1000 जो नोट ॾींदसि, माना रुपयो कोन ईंदो, आसरो ई न कजे। हाणे तव्हां खां पुछां थो इहा तौबा भला मूंखे सम्झायो, तो ॿुधी बांग, तो सॾो ॿुधो रब जो, हाणे हीअं पियो करे। मौत ॿुधंदा आहियूं, अब वॾो एक्सीडेंट थियो कराची में, 10 माण्हू मरी विया। हिते ॿुधण वारो छा थो करे? अल्लाह साईं मूंखे बचा। हाणे तुंहिंजो बांग ॿुध ही कयो, यानी अल्लाह साईं मूंखे बचा निमाज़ी थियण खां। मुंहिंजा दोस्तो न न न, बेनिमाज़ी जी तौबा निमाज़ अथव, कंजूस जी तौबा सखा है। कुरान खां जेको परे आहे उनजी तौबा कुरान जी तिलावत है।
जिक्र खां जो को परे है उनकी तौबा जिक्र है, सुन्नत खां जो को परे है उनकी तौबा सुन्नत ते अमल करना है। मां पी जे नाफरमान जी तौबा मां पी जी फरमान बरदारी है। चो इंशाल्लाह नमाज पाबंदी से पढ़ंदासीं। आ मुखे पक है त तव्हां सभई नमाज़ी आहियो, कसम खणी आऊं चवां थो सभई नमाज़ आमी पाबंदी से पढ़ंदा, पर ईद वारी केड़ी? अब तव्हां में ब अहिड़ा माण्हू आहिनि जिन खां हींअर ईद नमाज़ वई हुजे, ब माण्हू रुगो हथ मथे खणनि जिन खां ईद नमाज़ वई हुजे। नहीं सभिनी मां अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी 40 साल जमार है, पर अॼु ताईं मूं कॾहिं ईद कोन वई। अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदो पाबंदी सां ईद। पर जेकॾहिं इन ईद वारे खां पुछूं त फजर पढ़ंदो कि अल्लाह माफ़ कर, तो ईद न पढ़ अल्लाह माफ़ करे छॾींदो। अॻी पढ़ंदो विची पढ़ंदो सांझी पढ़ंदो न, अल्लाह माफ़ करे छॾींदो। चओ इंशाल्लाह नमाज़ पढ़ंदासीं, थोरो बरादर सां नमाज़ पढ़ंदासीं। ऐं नौजवाननि खे मुंहिंजी गुज़ारिश है, बराए करम नौजवाननि खे मुंहिंजी गुज़ारिश है, वह गुज़ारिश इहा मुंहिंजा दोस्तो, हिकु त अवां जी जेके खीसे में मोबाइलूं आहिनि, इन्हनि मोबाइलनि ते अवां जो ध्यानु हुजे, तवज्जो हुजे त मुंहिंजे हिन मोबाइल में कहिड़ियूं शयूं पयूं आहिनि। आया गंद त कोन्हे, आया गाना त न आहिनि, आया फिल्मूं त न आहिनि, बेपर्दा औरतुनि जूं तस्वीरूं त न आहिनि। जेकॾहिं तुंहिंजे मोबाइल में अहिड़े क़िस्म जो गंद है, अल्लाह जे वास्ते मोबाइल मां हिन गंद खे ख़त्म करे। आलिम जा बयान भर, नातूं रख, तिलावतूं ॿुध। ऐं ॿी गुज़ारिश नौजवाननि खे इहा है, अल्लाह जे वास्ते मां पीउ जा फरमान बरदार थियो, हुननि जे नाफरमाननि खां पंहिंजे पाण खे बचायो। मां पीउ केॾा गुनाहगार छो न हुजनि, केॾा नाफरमान छो न हुजनि, औलाद जे हक़ में उन जूं दुआऊं ज़रूर क़बूल थींदियूं, ज़रूर क़बूल थींदियूं, ज़रूर क़बूल थींदियूं। जेकॾहिं चाहियो था त आऊं बच्चनि सां ख़ुशि हुजां, ऐं पंहिंजी घर